मुख़्तलिफ़ यूनिट काउंसिलनि जे बरसात मुतासिरीन खे असिस्टेंट कमिश्नर जे ऑफिस ते घुराए ख़ीमा ऐं राशन न ॾियण ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जे कारकुन अब्दुल गफूर मेमन मोहम्मद कची अली नवाज़ जतोई जी अॻुवाणी में सवे बरसात मुतासिरीन जो असिस्टेंट कमिश्नर जे ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। उन मौक़े ते अॻुवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तेलके जे मुख़्तलिफ़ यूसीअनि यूसी दरिया खान सूओ यूसी जोग यूसी कामरो यूसी शाह मोहम्मद शाह समेत 12 यूनिट काउंसिलनि जा सभई बरसात मुतासिरीन असिस्टेंट कमिश्नर जे ऑफिस अॻियां लिङ सारे गर्मी में 7 वॻे खां बीठल आहिनि। तेलके इंतिज़ामिया पारां ऑफिस अॻियां न टेंट लॻायो वियो आहे न वरी पीअण जो पाणी जो बंदोबस्तु कयो वियो आहे। इन्हनि वधीक चयो त बरसात मुतासिरीन लाइ आयल राशन ऐं क़ीमनि खे 15 ॾींहं गुज़री विया आहिनि पर एसी गुलाम हैदर ख़ासकली पंहिंजी मनमानी करे वेठो आहे। हीउ सामान वॾेरनि जी पर्ची न ई फ़ोन कॉल ते मनपसंदि माण्हुनि खे ॾेई रहियो आहे। इन्हनि वधीक चयो त एसी मीरपुर बटोरो सौंसुदो वॾेरनि जी वंगार पियो आहे जेका हिते जी आवाम सां सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह खां मुतालबो कयो आहे त हिन वंगारी एसी खे हटाए ईमानदार ऑफिस मुक़ररु कयो वञे ऐं बरसात मुतासिर सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट अशरफ चांडियो, शाहीन न्यूज़, मीरपुर बटोरो।